अस्सलाम वालेकुम। मैं मनसिटी मिठवर बाबा आला शाहदरती बिटाई जन जा बेट हिक अखर टे बेट बाज़ी पार्ट नंबर 32 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला। पूरे हुआ त आया जे कस विया परे साई सद करे माग निहारे मोटिया। अॾे अॾे ओड छॾे वया भेणियूं को ॾारा ऐं कोड पया हिन पट में। माक पुॼायनि मोलिया मथां रात पेई पुॼण लॻियूं ओलियूं वियनि वझ वेही वही कलाचिया कई कॾहिं कोन आयो। विगंड वरी आयो निसोरो नरग खणंदा गुलाबी करे सैयद जो सरग अटर से ओरंग ट हुजैन सदाई हुजैन से सदाई सुरखरू। विगंड वरी आयो बंडो से बदबू खावंड ॾे खुशबू त सरहो थिया सेघ में। मारे कुटे मुंह हिन वट से वस कया टाट सेखारियईं तूं मुंहिंजे सुवारीअ सऊं न कयो। विगंड वरी आयो वसे की न वींदोसि मानी खणंदी माग मोचारो पासे पेर थियोसि। सोई अहमद सो मुहम्मद सो ऐन अल्लाह न करबिले मिन हबिल वरीद ई परूड़ जो फसाव चइजे रूह सुञातो राह टगे पिरीअ रे पसण नाहे की। न भुलकार न भुल न को रायड़ ॾेह में आणियो विझन आउरे रोड़ियो रता गुल मारू पाणा मुल मलीरूं मरकऊं। वॾे ताइन वाट में बेलैप ॿियाई आहे ऊंडाई जो शिरक सहाई चिटी चटाई अल्फ जी ऐनक में मरटाई मंगणा माम परूड़े मुंह जेका ॻाल्हि ॻाल्हाई सा सम्झीसूं टेंटे थिस जो तूं जेकस पई पट में। मैले आयो मंगणू साल खणी सुरंदो सिर जी सदा सर में घोर हणी घुरंदो मठेरी मलूक जे चारण न चुरंदो जूनागढ़ झुरंदो पवंदी झांइ झरोक में। मरण त आसान हई मुझको अंदेशा और ॿी कोन पैटा जो ही सो कीअं बीठी टोर। बीठीअ पसी रंग हू जो मथे मणिए भोरीअ कयो न भंग चनेसर जो चिट में। मणिए मथे मोहिजी चरियो चिटनियो हारीअ किनीअ होॾ मां कुॼाड़ो सरियो अॻे अंगो वंगो हिते आई ॾुहाग जो। वीर वरंदीअ वेसरा उठी तो तलब सार कंहिं सबब काल न विध कुन में।